अलम तोरे मन ऐसे पह तोरे मन अलम तोरे मन ऐसे पह तोरे मन ज़ैनब बाहर नाच जाना हुसैन जिंदा है जेके करबला जा ज़वार वेठायो हिक दफ़ो हथ मथे कयो जेके करबला जा जिते जिते ज़वार वेठायो काफ़ी ज़वार वेठायो मुझे सामू भी अल्लाह असगर नकवी मुझे उस्ताद साईं काज़िम अली शाह सब करबला जा ज़वार साईं सब वेठायो मुझे गवाही ॾींदा हुसैन लथो नहर अलकमा जे किनारे ते जेके वया आहियो ॾिसी आया आहियो अॼु ताईं उते इमाम ज़माना जी मस्जिद ठहियल आहे इन जॻह खां वठी असगर साईं मक़तल ताईं हिकु मैल आहे मां पढ़ा सही रिवायत सैयद अख्तियार जा इजाज़त आहे मूंखे इन अब्बास जे अलम जो कसम आहे मूंखे नाराज़ न थींदो मूंखे इन अब्बास जे अलम जो कसम आहे मक़तल ताईं हुसैन हिकु मील पाण न आयो आहे शिमिर हीअ वठी आहे मातम कर हुसैन मातम कर अगे जुमलो ॿुधंदो पढ़ा या हिते छॾिया ॿुधायो जॾहिं इहे कातिल वठी आयुसि न अब्बास जे लाश ॾे मुंहुं करे जॾो हाणे ग़रीब थी वियो भेण पुछा थी करे कहिड़े टेम खां वठी ग़रीब थियो आहे रोई जॾो जहिड़े टेम खां वठी ग़ाज़ी मारजी सुभान अल्लाह हाय 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 मोमिन जे ज़रिए अब्बास के इजाजत मिले हा तो छा थे हा ज़ैनब शाम न वञे बिस्मिल्लाह 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 माफ़ करियो घणो टाइम पड़ी ज़रीब मक़तल में आयो रोअण वारा के पासे खां तीर थो अचेसि कंहिं पासे खां तलवार कंहिं पासे खां नेज़ो कंहिं पासे खां पत्थर मां पाण ते जबर करे थो पढ़ा सख़्तीअ सां थो पढ़ा मां रोई पियुसि त केरु पढ़ंदो तोखे मां साहिब केरु ॿुधाईंदो मां मुंहिंजे दिलि मां जी दिलि बि हिकु गोश्त जी आहे मां बि हुसैन ज़ाकिर आहियां आख़िर ॾहीं जो ॾींहुं आहे तूं ॿुधंदो अचु त मां पढ़ंदो अचां रोअण वारा कोई तीर थो हणेसि कोई पत्थर थो हणेसि कोई नेज़ो थो हणेसि हिन पासे खां तीर थो अचे घोड़ो पंहिंजे बदन ते थो झले बाबा साईं हिन पासे खां तीर थो अचेसि घोड़ो पंहिंजे बदन ते थो झले हेॾां बि तीर लॻसि हेॾां बि तीर लॻसि ॿ पर ठही वियसि हुसैन नालो रखियसि ज़ुलजना अॼु ज़ुलजना ईंदी न मजलिस में थोरी देरि खां बाद ज़ुलजना ईंदी तूं ज़ुलजना जा पेर पकड़े छॾियां तूं त आई आहीं सवार काथे तूं त आई आहीं अकबर जो बाबो किथे लाहे आई आहे सुगरा जो बाबो काथे लाहे आई आहे सदका सदका मरहबा मरहबा हुसैन जदो घोड़ा तू वॾी वफ़ा कई आहे मां हुसैन राज़ी आहियां मां तोखे पाण थो चवां ख़याम जे पासे ॾे वञ ॿुधंदो जुमिलो घोड़े जो रोई चए मौला मां अखियूं बंदि थो कयां मूंखे उहो वेलो यादि थो अचे तुंहिंजी अम्मा ज़हरा चादर में जव खाराए हाय 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 ते मूंखे हिकिड़ो जुमिलो चई घोड़ा मुंहिंजे हुसैन खे अकेलो न छॾिया रोई चए कीअं छॾिया ॾिस ज़ैनब ख़ैमे जे दर ते बीठी थी सदके 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 हौसले सां गर्मी ॾाढी आहे मता कोई मोमेंट बेहोश न थी वञे हुसैन जदो घोड़ा मां राज़ी आहे हलियो वञ रोअण वारा चए मौला मां न वेंदुसि मां तोसां ठिठे मार ॾींदुसि मां न वेंदुसि अचानक घोड़े चुप करे हुसैन जे कदमनि ते सर रखी चए तूं ॼाण त मैदान ॼाण हाणे शर्म न कर हाणे मां खे मसाइल ते आयो आहियां हाणे तूं ॼाण त मंकल ॼाणे मैदान ॼाणे हुसैन जदो छा ॻाल्हि आहे रोई जदो मां थो भुलिजां या सकीना थी अचे अल्लाह 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 या हुसैन करे रो मां वेला करे रो या हुसैन करे रो
आजादारी जो ॾींहुं आहे पूरो साल हिन ॾींहं जो इंतज़ार कंदो आहे और वनवारा मुंहिंजो पूरे मजमे ते सवाल आहे हिकिड़ो मां सैयद जो पूरे मजमे ते सवाल आहे ओ हुन गेट खां अगरि काई 4 साल जी सैयदादी अचे थोरो हीअं थी हिकु 4 साल जी सैयदादी अचे नंढड़ो बुरको सर ते हुजेसि तोखे जंहिं मां बाबे सां गॾु मजलिस में आई हुअसि मां रस्तो भुलिजी वई आहियां किथे मुंहिंजो बाबो ॾिठो थी ही शरीफ़नि जो मजमो आहे मारे ॾिसो आख़िर हुसैन जे मसाइब में दर्द अहिड़ो आहे नौजवान बेहोश थी वियो आहे मां तोखां थो पुछां जॾहिं हुसैन अकबर खणी आयो हूंदो हुसैन जूं तरियूं कंहिं मलियूं हूंदियूं मातमी आजादार अगर कई 4 साल जी सैयदादी अचे न तोखां पुछे मां बाबे सां किथे मजलिस ते आई हुअसि शर्म न कर थक जाना मौला जे सदके तोखे जे मां बाबे सां गॾु मजलिस ते आई हुअसि मां रस्तो भुलिजी वई आहियां मुंहिंजो बाबो मूंखां निखिड़जी वियो आहे हाय कर तूं मुंहिंजो बाबो ॾिठो त न आहे सही ॻाल्हि छा आहे शरीफ़नि जो मजमो आहे हर कोई चवंदो सोच त बाबे ताईं मिलाया मूंखे क़ुरान जो कसम आहे हिकु शामीअ खां पुछई किथे मुंहिंजो बाबो ॾिठो थी ॿुधंदे जुमिलो ज़ालिम चए थो तूं कंहिंजी थी आहे रोई चइजी हुसैन जी ज़ालिम पहिरीं जमात हिन जा और वारा रोई चए थी मारियो त थी हाणे न सिका खया बाबो सदके मरहबा अल्लाह ताला रोन कबूल फरमाए आ नहीं जेडी ई रोइबो हुसैन दी शहादत दे ओ आदमी आजादार गाजी आबाद पहरी जमात लगस रोन वारा ढोरंदी आई हाने मां आयो है वेण ते बस ज़रबू पढ़ंदुस जे तू बुधो त मां पढ़ंदुस न त मां लही वेंदुस ओ तू ॼाण जा त मजलिस ॼाणे त हुसैन ॼाणे रोन वारा ई ढोरंदी आई बाबे ताईं आई हुसैन जे दो सकीना छो आई रोई जे दी बाबा इहो न पुछ इहो पुछ त कीअं आई रोई जे दी बाबा सॼी रात मां अकबर जी अज़ान ॿुधी आहे बाबा मां निंड न कई आहे बाबा धीउ थकजी पई थी बाबा मूंखे पंहिंजे सीने ते सुमार जेके पुराणा हज़ादार आहे तोखे ख़बर न आहे हुसैन जी धीउ बाबे जे सीने ते सुम्हंदी हुई हुसैन जे धोबे पास जे मुंहुं कर त सीनो ख़ाली करे ॾिया रोअण वारा धीउ ॿिए पासे ने मुंहुं कयो हुसैन तीर कढण शुरू कया तुंहिंजो पत्थर जो जिगर हुसैन 13 तीर कढी उछलाया इहे नंढा नंढा हथ ॿधी थी तीर न कढो अॼु खां पोइ पत्थरनि ते सुम्हंदो सदका मरहबा जी बाबा नौकरा पी ऐं धी जूं ॻाल्हियूं पियूं हलनि सॼे पासे शिमिर आयो आहे मां सैयद पूरे मजमे खे ॾहीं जो ॾींहुं आहे बाहुबदी इल्तमास कयां पूरी ज़िंदगी शराब खे हथ न लाए ए ज़ालिम शराब ई पीअंदो आयो ते अली जे धीअनि खे खंजर ई ॾेखारींदो आयो ज़ालिम चए थो हुसैन धीउ छो घुराई थी सैयद चए थो कमीना ॾुखे टाइम धीउ घुराए बियूं न आहिनि फोन ईंदियूं आहिनि चए थो तूं मोकिली ॾेसि या मां मोकिलियासि सैयद चए थो अम्मा फिज़ा मुंहिंजे सकीना खे खणी वञे और वारा धीउ यारनि कदमनि ते आई आहे हुसैन सजदे में सर रखियो ज़ालिम तेरी ज़रब मारी माथम और वारा करबला जी ज़मीन हलण लगी बी ज़रब हलाई अब्बास जी लाश तड़पी वई जेॾी महिल नाई ज़रब हली सकीना डोरदी आई खंजर में हाथ विझी चइंदी हाथ कढ मेरे पियो थिया सुल्फा जो बाशिंदा को मातम हुसैन रोई चइंदी हाथ कढ मेरे पियो पढ़ा हिकिड़ो जुमिलो इजाज़त मां इलाही टाइम पढ़ी वियो आहियां इजाज़त तेरी ज़रब पढ़ा रोहण